मुल्क में वधंदड़ महांगाई, बदअमनी, वक्त खां अॻु डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ एसयूपी पारां सखर खां कराची ताईं थींदड़ पैदल लॉन्ग मार्च रोशन बुढ़ो मुनीर हैदर शाह ख़ुदाबख्श ॾेतो जी अॻुवाणी में भिटशा पहुची वियो। भिटशा पहुचण ते पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह सैयद फिदा हुसैन शाह जी अॻुवाणी में दुहल शहनाई वॼाए मथनि गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल करे नारेबाज़ी कई ऐं खेनि लुंगियूं ऐं अजरक ओढाया विया। उन मौक़े ते रोशन बुढ़ो, अमन आज़ाद, जगतेश ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हुक्मरान मुल्क में हथरादू महांगाई करे अवाम खां मानी गिराह बि खसे वरितो आहे। पूरी सिंध में बदअमनी वधी वई आहे। वक्त खां अॻु डिजिटल आदमशुमारी कराए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे पंहिंजा मफ़ाद हासिल करणु चाहिनि था। उन्हनि चयो त असां हुक्मराननि जी अहिड़े क़दमनि जी सख़्त मज़ामत कंदासीं ऐं एहतजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं। एसयूपी अॻुवान सैयद ज़ैन शाह जी तबियत नासाज़ हुजण करे लॉन्ग मार्च जी अॻुवाणी रोशन बुढ़ो खे सौंपी वई आहे। लॉन्ग मार्च काफ़िलो भिटशा में राति तरसण बाद मंज़िल तरफ़ रवानो थी वियो।